बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असीं पहिरीं क्लास जो सबक पहिरियों पढ़ंदासीं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। सबक जो उनवान आहे अल्लाह पाक जी तारीफ़ बयान थियल आहे। अचो त पढ़ूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहराए, अन्न पचाए गाह पाए, अर्श में जो तारा टिमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। हाणे हिन में गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए। मींहं केरु वसाईंदो आहे? अंब केरु पचाईंदो आहे? गुलनि खे वेस रंग केरु पाराईंदो आहे? अन्न केरु पचाईंदो आहे? गाह केरु पाईंदो आहे? ये सभु अल्लाह ताला जी तारीफ़ आहे। अर्श में तारा टिमकाए, सितारा जेके चिमकनि था उहो बि अल्लाह साईं जी तारीफ़ आहे। तंहिं मालिक खे सभु सारायूं, त उन मालिक खे हर वक़्तु यादि करणु घुरिजे। ये असांजे पहिरें क्लास जो पहिरियों सबक गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं।